पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदार जो चवणु आहे त मुल्की मसइलनि ॾे हल लाइ मंशूर ऐं नज़रियो हुअणु घुरिजे। कंहिंखे ॿियो ऐं चोथों भेरो वज़ीर आज़म बणाइण खां बहितर आहे त खेसि मौक़ो ॾिनो वञे। हिकु भेरो मौक़ो मिलियो त अवाम खे कंहिं बि सूरत में मायूस न कंदो। ॿियो सियासी पार्टियूं पुराणी सियासत करे रहियूं आहिनि। मुल्क खे नई सियासत ऐं क़यादत जी ज़रूरत आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कैबिनेट में देरो जमाए छॾियो। एबटाबाद में पीपी जो वर्कर्स कन्वेंशन कारकुननि जे वॾे अंग में आमद। जीए भुट्टो जे नारनि जी गूंज। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त सनअतुनि में ईंदड़ पैसे बाबति पुछा गाछा न थियणु घुरिजे। एतिरी महांगाई में माण्हू जहिड़ो कीअं थो रही सघे। क़ौम खे कूड़ा ख़्वाब ॾेखारण जो सिलसिलो हाणे बंदि थियणु घुरिजे। हुननि धमकियुनि साम्हूं झुकण खां इनकार कयो। पाकिस्तान जे मफ़ाद में बेख़ौफ़ थी अॻिते वधण जो फ़ैसिलो कयो। 1998 में एटमी धमाका करण खां पोइ इस्लामी मुल्कनि पाकिस्तान खे पंहिंजो मुहाफ़िज़ सम्झो। ॻाल्हि मुल्की मफ़ाद जी हुजे त ज़ाती मफ़ादनि जी परवाह न कई वेंदी आहे। मुल्क खे बचाइण लाइ जेको करणो पियो करे रहिया आहिनि। घरेलू वापादारनि लाइ बिजली सस्ती करणी पवंदी। नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म तौर कामयाब थियो त खेसि उहिदे जो कसम खणाईंदुसि। शफ़ाफ़ ऐं एतमाद जोगियुनि चूंडुनि लाइ समूरनि सियासी पार्टियुनि खे लेवल प्लेइंग फील्ड मिलणु ज़रूरी आहे। पीटीआई चेयरमैन फ़ौज में ठाह जूं कोशिशूं नाकाम थियण जा केतिरा ई सबब आहिनि। सदर आरिफ अलवी पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियुनि जी कामयाबी खां पोइ स्टॉक एक्सचेंज में ज़बरदस्त तेज़ी। 100 इंडेक्स तारीख़ी नई बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। डॉलर जे अघ में बि लाथ जो सिलसिलो बरक़रार। इंटर बैंक में डॉलर वधीक ₹2 ऐं ओपन मार्केट में ₹50 सस्तो। सिंध टीवी नेटवर्क तरफ़ां सिंधी सक़ाफ़त जो ॾियारो 3 डिसंबर ते मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन जे सिरे हेठि मल्हाइण ऐलान खे भरपूर मोट। धरती धड़नि तरफ़ां सिंध टीवी नेटवर्क सां सक़ाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जूं तयारियूं शुरू। मातली वेझो ॻोठ सालिह सूमरे में घोड़नि जी डोड़ ऐं मलाखड़ो। मांझंदि भरिसां कोयले जी खाण में मशीन जो पटो टुटण जे नतीजे में 2 पोहरियत दॿिजी फोत, 2 मरी। फैज़गंज में आबादगार ताहा तरफ़ां पानी जी खोट ख़िलाफ़ 3 ॾिहाड़े बि एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। फैज़गंज बार जे वकीलनि जी बि ॿधीअ जे इज़हार तौर धरणे में शिरकत। आपाशी अमलदारनि तरफ़ां मसइला हल करण जी ख़ातिरी खां पोइ एहतजाज ख़तमु करण जो ऐलान। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जे ॿिए सेमीफाइनल में ॾखण अफ्रीका जे ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ बैटिंग ओपनर मिडिल ऑर्डर नाकाम थियण खां पोइ डेविड मिलर जी 50 क्लासन जूं 47 रन्सूं।